औरत है न, हमेशा मर्द के हथ खण ते मजबूर औरत ही कंदी आहे। तू चाहे थी न त मूं ते हथ तू न खण, चाहे थी न त रब जे वास्ते पंहिंजी ज़बान ते कंट्रोल भी कर। जेकॾहिं घर जे मसइले में तो ते मां हथ भी खणां त हिन जो इहो मक़सदु न आहे त मां तुंहिंजी ॻाल्हि न ॿुधी हुननि जी ॿुधी। इहा सोच रखजांइ त मुंहिंजे मुड़ुस मूं ते हथ खयो आहे त हुननि जी ॻाल्हि न ॿुधई, मुंहिंजी ॻाल्हि ॿुधई। मां उन्हनि ते हथ नथो खणी सघां न। अगरि मां उन्हनि ते हथ खणंदुमि न त तोखे मूंखे तोड़ ते वॾा ज़ोर लॻाईंदा। तुझे मुंहिंजे रिश्ते खे तबाह ऐं बर्बाद कंदा, भले पोइ छो न पीउ माउ हुजे। मां नथो चाहियां मसइलनि में तूं मां अलॻि थी वञूं। तूं पंहिंजी माउ खां पुछ, अमां जहिड़े वक़्तु तूं शादी करे आई आहे, छा तोते बाबा हथ खयो या न खयो? तोखे मां सभु ॿुधाईंदी। मूंखे रब जी इज़त जो कसम, तूं वॾी प्यारी आहे। मां तुंहिंजे लाइ पंहिंजी जान भी विञाए सघां थो। जेकॾहिं मां तोते रोक रुकावट कयां, तोते सख़्ती कयां, इन जो इहो मक़सदु न आहे त मां शक थो कयां। तूं मूंखे प्यारी आहे। मां नथो चाहियां त मूंखां अलावा तोखे ॿियो कोई भी ॾिसे। तूं मुंहिंजी गैरत आहे, तूं मुंहिंजो शान आहे, तूं मुंहिंजो मान आहे, तूं मुंहिंजो भरम आहे। ज़ाल कहिड़े भी मर्द जे लाइ हूंदी आहे न, उहा हमेशा सुहिणी हूंदी आहे। बसि पंहिंजी ज़बान ते मार खाई वेंदी आहे। तूं पंहिंजी ज़बान ते कड़वाहट कॾहिं भी न रखजांइ। कड़वाहट मर्द जे अंदर ते गाह कंदी आहे। तूं पंहिंजे घर जा टीवी टाली टपड़, पीउ माउ भेण भाउ सभु छॾे करे छो आई आहे? तूं पंहिंजो घर ठाहिण आई आहे, तूं बचनि जी माउ थियण आई आहे। बहरहाल मुंहिंजी नसीहत ते अमल कजांइ। कॾहिं भी तुंहिंजो घर तबाह ऐं बर्बाद न थींदो। मर्द कहिड़ो भी हुजे, उहो कॾहिं भी न चाहींदो त मां पंहिंजी ज़ाल ते हथ खणां। बसि के औरतुनि जा रवैया हूंदा आहिनि जेके हथ खणण ते मजबूर कंदा आहिनि। जेको बेगुनाह भी पंहिंजी घरवारी ते हथ खणंदो, उहो अनकरीब अल्लाह जी पकड़ में ईंदो। बहरहाल जेतिरो थी सघे मुंहिंजो माउ पीउ तोखे जेतिरो भी ज़रो भी केतिरो भी तोखे ॻाल्हाइनि न, तूं सभु ॿुध। खॿे कन खां मत सॼे खां कढी छॾ।
मुझे बाबा अम्मा जी गिला कॾहिं मुझे साम्हूं न कजे। मां जे अखियुनि जे साम्हूं अगरि मुंहिंजो बाबा ऐं अम्मा तोखे तज़लील ऐं ज़लील बि कनि त इहो न सोचजांइ त हे बसि करे ॾिसे थो। न, अगरि मां उन्हनि सां रवैया पंहिंजे पीउ माउ सां गंदा रखंदुमि त सुभाणे तुंहिंजी मुंहिंजी बि भारी आहे। तोखे मूंखे बि औलाद थींदी, न त उहे सूर असांखे बि ॾिसणा पवंदा। अगरि असां पंहिंजे वॾनि जी आॾो फरमादार थींदासीं त असांजी औलाद बि फरमादार थींदी।